जी नाज़रीन तव्हां के मौसम जी ताज़ा अपडेट ॾींदा हलूं त ही जेके बादल ओलह तरफ़ खां अचनि पिया कल्ह खां वठी जेके निकिता आहिनि अची दलेल कोट जे मथां हवा जे घटि दबाव जे करे बीह रहिया जिन खे तक़रीबन 9 खां 10 कलाक थी विया आहिनि पर उहे बादल उते बीह रहिया आहिनि। वरी तव्हांखे ॾेखारियूं था त इहे जेकॾहिं साॻिया बादल हितां टुटंदा त सकरंड बाईपास नेशनल हाईवे खां थींदा थींदा साबूराहू पंजमोरो हाला ब्रांच ऐं सईदाबाद टूल प्लाज़ा वटि बि राति रही सघनि था। ही तव्हांखे ॿुधायूं त ईंदड़ 24 कलाकनि में पूरे सिंध जे अंदरि किथे बि बारिश पवण जा इम्कान आहिनि। ही जेके हवा जो घटि दबाव आहे इहा इन हवा जे घटि दबाव जे करे हिननि हेठियनि इलाइक़नि में जेके मुल्क जा हेठियां इलाइक़ा आहिनि इन में तमामु घणी गर्मी पवण जा जेके इम्कान आहिनि। ऐं ॿियो तव्हांखे ॿुधायां त गुज़िरियल हितां जेको ही हवा जो जेको हवा जी जेको तूफ़ानी हवा जो सिलसिलो आहे इहे तक़रीबन 15 ॾींहंनि खां पोइ हितां हब चौकीअ खां थींदो कराची नूरियाबाद खां थींदो हैदराबाद क्रॉस कंदो टंडोल ऐं मीरपुर ख़ासि वेंदो। हींअर जेका मजमूनी सूरत आहे मुल्क जी उन में जेको आहे मनफी जेको ग्रेड किरी पियो आहे उहो हिते मनफी सिबीअ में जेको आहे मनफी 0 किरी पियो आहे। वरी कराची में जेका हींअर सूरत आहे उहो मनफी 39 सेंटीमीटर आहे ऐं नवाबशह में जेको गर्मी पद आहे उहो हींअर 27.3.1 आहे। ऐं ही जेके हेठि बादल पिया आहिनि जंहिंजे करे गर्मी थी आहे इहे जेके बादल खणी करे मथे अचनि त पोइ सर्दी पई सघे सीउ पई सघे थो। हाणे हिन बादलनि खे मथे कीअं आणिजे उन जे लाइ असांखे 50-60 पखा हथ करणा पवंदा जेकॾहिं हवा आहिनि त जीअं ही बादल मथे अचनि त गर्मी जो दबाव घटि थिए ऐं पोइ उन खां पोइ जेको आहे सीउ पवणु ऑटोमेटिक छो थो। पर बक़ाया हितां जेको ही तव्हांखे ॾेखारियो गोल अड़े जहाज़ किथां छो जहाज अची वियो जेको बादल सां टकरायो पियो। नाज़रीन ही जेके बादलनि जो जेको वॾो काफ़िले जे सूरत में जेके बादल तकड़ा नौशेरे फेरोज़ खां बाईपास वठी सकण तरफ़ अची रहिया हुआ उहे वापसि विया हलिया जलालान जो ॻोठ क्रॉस करे परते विया हलिया। उन जो सबबु इहो त जीअं ही बादल नौशेरे फेरोज़ मां लश्कर आया पे वसण जे लाइ त सकरली जेके सुमरनि जा छोकिरा आहिनि ऐं जलालनि जा छोकिरा आहिनि हिननि बादलनि खे जेको आहे ट्राह ॾिनो हुन गिलोला हया ऐं बि हुनखे पथर उछलाया उन्हीअ करे ही बादल ट्राह खाई जलालनि जो ॻोठ क्रॉस करे मिस्री खान खोसो ऐं दरिया जो जेको पासो वठी ऐं वापसि वञी जबल ते वसिया जेको सेवण शरीफ़ जो जेको जबल आहे उन ते वसिया। नाज़रीन ही हिन जेका सूरत आहे हुई मजमूई तौर जेका मुल्क जी सूरत आहे मौसम जी सूरत आहे उन खां तव्हांखे आगाह कयोसीं असां ॿुधायोसीं तव्हां त ईंदड़ 5-6 ॾींहंनि में किथे माना जेका सर्दी पवण जा के बि इम्कान कोन्हनि। हाली तव्हां फ्रिजनि जो पाणी पियो एसियूं हलायो ऐं ही सॼो सिस्टम जेको आहे सकण में तमामु घणी सर्दी पिया पर ही छोकिरनि जेके बादलनि खे ट्राह वठी भॼायो इन करे सकण में तमामु घणी गर्मी पिया। इहे मौसम जो हिन वक़्त ताईं जेका सूरत आहे तव्हांखे ॿुधाईंदो वरी ईंदड़ 24 कलाकनि वरी तव्हांखे ॿुधाईंदासीं अपडेट कंदासीं त मुल्क जी सूरत छा आहे मौसम।